अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इन्फोडेस्क में खुश आमदीद। दोस्तों, इफ़ जेका है कंडीशन तव्हां प्रीवियस वीडियो में तव्हां सिखी, जंहिंमें तव्हां हिकिड़ी इफ़ में ॿी इफ़ यूज़ कयोसीं। त हाणे हिकिड़ी इफ़ में असीं मल्टीपल इफ़ यूज़ करे सघूं था। मल्टी इफ़ में यूज़ कंदे असीं जेको सो हुनमें काफ़ी पंहिंजो जेको मक़सदु आहे उहो हल करे सघूं था। हाणे हिन में ॾिसो मार्कशीट आहे, मार्कशीट जा ग्रेड्स जेके बि आहिनि न, ये ग्रेड्स ऑटो ठहनि पिया। असां ख़बर आहे त हेतिरा परसेंट ते ही ग्रेड आहे, हेतिरा परसेंट ते ही ग्रेड आहे, हिन खां मथे हुजे त एतिरो ग्रेड आहे। ही ग्रेड असां लिखिया किथे बि न आहिनि, लेकिन ही ऑटोमेटिकली ही जेको ही ठही विया आहिनि। फार्मूला ॾिसो, मथे फार्मूला बार में ॾिसो, हिकिड़े में केतिरा इफ़ यूज़ थियल आहिनि, इहे आहिनि। असीं हिते अप्लाई करणु तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरीं हिनखे डिलीट था करूंसि। हाणे ॾिसोसि, इफ़ असीं यूज़ कंदासीं इफ़, ठीकु आहे। इफ़ खां पोइ ब्रैकेट खणे, लॉजिकल टेस्ट असांजी कहिड़ी आहे, ही परसेंटेज आहे। जेकॾहिं परसेंटेज लेस देन हुजे न 30 खां घटि हुजे, त असां ख़बर आहे त 30 खां घटि जेको हूंदो उहो छा हूंदो, फेल हूंदो आहे। कंडीशन जेकॾहिं ट्रू थी वई त पोइ छा लिखियसि, फेल लिखी छॾियसि, ठीकु आहे। मीन्स हाणे इफ़ खां जेकॾहिं 30 खां जेको घटि हुजे न, हुनखे डायरेक्ट कंडीशन ट्रू थी वेंदी, यानी 30 खां घटि आहे त उहो फेल लिखंदो, पोइ कामा ॾियूं था। हाणे जेकॾहिं 30 खां घटि कोन्हे, 30 खां मथे आहे, ऐं जेका असां जेको क्राइटेरिया जेको लॉजिकल ॾींदो आहे टेस्ट न, उहो टेस्ट फेल पियो थिए, यानी कि ट्रू कोन थियो आहे, फॉल्स पियो थिए। पोइ छा कर, वरी चेक कर, वरी छा चेक थिए, वरी चेक थिए त जेको ही परसेंटेज न साॻी असीं खणंदासीं। इन परसेंटेज इहो जेकॾहिं 30 खां घटि आहे, हाणे वरी चेक कर त किथे आहे, 40 आहे, ठीकु आहे। 40 खे चेक करे थो, लेस देन हुजे 40 जे, जेकॾहिं 40 खां घटि हुजे त पोइ जस्ट असांखे लिखी ॾे पास। ऐं जेकॾहिं 40 खां मथे हुजे त पोइ वरी चेक कर, वरी इफ़ चेक करे थो, वरी इफ़ चेक करे, वरी लॉजिकल टेस्ट, साॻियो असांजो परसेंटेज आहे। परसेंटेज खे छा चेक करे, ॾिसो 50 खां घटि त कोन्हे, 50 खां वॾे न हुजे, 50 खां घटि हुजे, पोइ कामा ॾेई, पोइ छा शो कराए, पोइ असांखे शो कराए कहिड़ो ग्रेड शो कराए, डी। हाणे फ़िलहालु असीं एतिरे ते असीं बाउंड था करियूंसि, बंदि था करियूंसि। फ़िलहालु जेको न लॉजिकल टेस्ट थी वियो, ठीकु आहे। छा करियोसि, लॉजिकल टेस्ट ॾिनऊं असांखे, जेको न हिते इन्वर्टेड कामा ॾेई आहियूं दोस्तों, उन करे न पियो थिए। छा कराए, डी कराए, ऐं हिन खां पोइ फॉल्स जेकॾहिं थिए त पोइ फ़िलहालु जेको आहे ख़ाली सेल छॾे ॾे, ठीकु आहे। ऐं फ़िलहालु असीं हिकिड़ो इफ़ ॾिनोसीं, ॿियो इफ़ हीअ लास्ट में बंदि कयोसीं। हाणे असांखे जेको न हीअ ॾिसो ख़ाली शो करे छॾी, असीं ॿियनि में अप्लाई कंदासीं न, ग्रेड डी सिर्फ़ु हिकिड़ो हिन में शो कराए पोइ, जेको 50 खां घटि आहे, ॿिया सभु 50 खां मथे आहिनि। ॾिसो 50 खां घटि जेको बि आहे, उन हिकिड़े खे हिन असांखे शो कराए छॾियो त हीअ तव्हांजो हिकिड़ो 50 खां घटि आहे। हाणे वरी अॻिते हलूं था हिन साॻी कंडीशन खे, फार्मूला बार में जिते असां छॾियोसीं डी खां पोइ ख़ाली जेको आहे न, ख़ाली, इन ख़ाली खे वरी ॾिसो चेक करूंसि था, त हाणे चेक कर डी। हाणे चेक कर, जेकॾहिं कंडीशन फॉल्स थी पियो त वरी इफ़ आहे, वरी इफ़ छा चेक करे साॻियो सेल चेक करे, त इहो हाणे घटि छा खां, हाणे घटि हुजे 50 खां न, 60 खां घटि हुजे त 60 खां जेकॾहिं घटि हुजे त छा शो कराए, 60 खां जेकॾहिं घटि हुजे त पोइ असांखे ग्रेड ॾे सी, ठीकु आहे। ट्रू जेकॾहिं वरी फॉल्स हुजे त पोइ 60 खां घटि न आहे, कंडीशन जेकॾहिं फॉल्स थिए थी, वरी इफ़ चेक करे, वरी हिन वारे इफ़ चेक करे, साॻी पहिरीं सेल असीं ॾींदासीं, ऐं सेल खे वरी घटि, छा खां घटि हुजे, हाणे घटि हुजे 70 खां, जेकॾहिं 70 खां घटि हुजे त पोइ असांखे छा शो कराए, ट्रू। जेकॾहिं कामा ॾींदा अचो लॉजिकल टेस्ट खां पोइ वरी इन्वर्टेड कामा में असांखे लिखी ॾे सी खां पोइ छा बी, ठीकु आहे, बी लिखी ॾिने, वरी कामा ॾिनीसीं, कंडीशन फॉल्स हुजे त पोइ वरी इफ़ यूज़ करांसीं, वरी इफ़ वरी चेक करे हिन साॻी सेल खे, ऐं घटि हुजे, दोस्तों सेल कोन आयो आहे, मथे ॾिसो फार्मूला बार में ॾिसां पियो, ऐं घटि हुजे, छा खां घटि हुजे, हाणे हिन वारे 80 खां घटि हुजेसि, ठीकु आहे। 70 खां सॉरी घटि हुजेसि, या 80 खां घटि हुजे त ए टॉप ॾियूंसि या ए ॾियूंसि। ओके, बसि असीं हाणे छा था करियोसि, जेकॾहिं 70 खां घटि हुजे त बी करेसि, न त पोइ जेकॾहिं फॉल्स थिए त पोइ छा शो कराए, पोइ लिखी छॾे ए, बाक़ी जेके बि आहिनि हुन में ए लिखी छॾे। हाँ दोस्तों, हाणे असां कलर बेस ते न असांखे ॿुधाए पियो त घणा इफ़ यूज़ कनि। असांखे हीअ ॾिसो सिर्फ़ु 2 ब्रैकेट आहिनि, असां हिकिड़ो ॾींदासीं, अञा कोन थियो, जॾहिं असां ब्लैक जेको सो ब्रैकेट लास्ट में अची वञे न, त पोइ यानी कि असां इफ़ मां ॿाहिरि निकिरियासीं, आख़िर में ब्लैक ब्रैकेट ॿाहिरि अचे, कलर जेको न उन में शो कराइनि। हाणे जॾहिं इंटर कंदासीं, हाणे हिते असांखे शो कराए पियो ए शो कराए पियो, ॾिसोसि सभु ग्रेड असांखे मिली आहे। हाणे असां ए टॉप में हिन में असां कोन ॾिनो आहे, छो त असांखे कोन ॿुधायो आहे। जेकॾहिं हिते आहे न, हिन फार्मूला बार में ॾिसो, अञा हिकिड़ो इफ़ जो यूज़ कंदासीं त असीं ए टॉप ॾेई सघूं था, कीअं शो कराए सघंदासीं। जेकॾहिं इहा फॉल थिए त वरी इफ़ जेको न उहो चेक करे, हीअ ॾिसो हिन खे चेक करे, इहा जेकॾहिं लेस देन हुजे 80 जे,
जे 80 खां घटि हुजे त पोइ उनखे कामा ॾींसीं ऐं ट्रू जेकॾहिं थिए त असीं चवंदा ए लिखे, वरी कामा ॾींसीं, जेकॾहिं फॉल्स थिए त पोइ लिखियसि A1। फॉल्स मतिलबु इहो त 80 खां जेको न मथे थिए त पोइ हाणे ब्लैक ब्रेक हिकिड़ो ॾिसो, हाणे असां ॾिनोसीं ही ब्रेकेट और हाणे असांखे ए थिए पियो, पर जेकॾहिं ॾिसो A1 वे ते छो थींदो, हीअ ॾिसो हिकिड़ो A1 छो थियो, बिकॉज़ 80 खां मथे आहे। दोस्तों इहो हो इफ़ जो कमाल। त हिकिड़े ॾिसो इफ़ में असां घणा यूज़ कयासीं, वन हिकिड़ो इफ़ पहिरियों जेको मेन आहे, उनखां पोइ ॿियो इफ़ आहे, ही टियों इफ़ आहे, ही चोथों इफ़ आहे, ही पंजों इफ़ आहे, ऐं ही 6 इफ़ 6 इफ़ जेके आहिनि असां हिकिड़े इफ़ में नेस्टेड में यूज़ कया आहिनि।